सईदाबाद में कचहरी जो सिलसिलो जारी आहे, संगत वेठी आहे, दोस्त वेठा आहिनि ऐं उन हवाले सां दोस्तनि खां पुछूं था त ही कचहरियूं जेके हूंदियूं असांजा वॾड़ा हूंदा हुआ, वेहंदा, हाल अहवाल थींदा हुआ, हाणे उहो सिस्टम ई कोन्हे। इन्हनि शयुनि खे कीअं था ॾिसो? वरी हीअ जेका सिंध कचहरी सिंध टीवीअ घुराई आहे इनखे कीअं था ॾिसो? महिरबानी साईं, महिरबानी सिंध टीवी वारनि जी। असां वटि सईदाबाद में आया आहिनि ऐं हिकिड़ो ही सुठो इवेंट आहे सिंधी हवाले सां। छो त सिंधी सकाफ़त जे हवाले सां अॻे कचहरियूं थींदियूं हुयूं ऐं हाणे जेके से कचहरियूं घटि थी वियूं आहिनि। सिंध टीवी जस लहणे थी ऐं मुमताज़ बलाल साहब जी महिरबानी आहे जो ही हिकिड़ो इवेंट रखाई सईदाबाद में ऐं सभई दोस्त गॾु थिया आहिनि। ऐं तव्हांजे बकौल त अॻे कचहरियूं उता कोन ते हूंदियूं, हाणे मेल मिलाप घटि थी विया, इन जे करे माण्हुनि जा मसइला नंढा लेवल वारा हल कोन था थियनि। ऐं इनशा ताला हिन सिंध टीवी जे तसवल सां हाणे कचहरियूं थींदियूं रहंदियूं ऐं इनशा ताला नेक्स्ट वरी बि रखी वेंदी उता कोन ते। असां पंहिंजी लेवल ते बि प्रोग्राम कराईंदासूं जीअं माण्हुनि में जागरता पैदा थिए, असांजी सिंधी सकाफ़त वरी ज़िंदा थी वञे। महिरबानी। अज़ीज़ अहमद काका बि वेठो आहे, हुन खां बि हाल अहवाल वठंदासीं हिन कचहरियुनि जे बारे में। साईं, वॾो सिलसिलो हूंदो ऐं वॾड़ा हूंदा हुआ, हाणे कचहरियूं ओताकूं कीअं आबाद थियनि? साईं बिल्कुलु हिन सिंध कचहरीअ खे ॾिसी असांखे पंहिंजो पुराणो वक़्तु, पंहिंजे पोड़नि बुज़ुर्गनि जो वक़्तु यादि थो अचे त अॼु असीं सभई गॾिजी सॼी केतिरियूं कोशिशूं कयूं था सिंध टीवी नेटवर्क या मुख़्तलिफ़ चैनल्स ऐं असांजा सभई दोस्त हणा वणण जी कोशिशि करण खां पोइ अहिड़ी हिकिड़ी महफ़िल सजाए सघिया आहियूं। असां वटि इहे महफ़िलूं रोज़ु हूंदियूं हुयूं। असांजी ओताकुनि में का प्लानिंग करण जी का ज़रूरत कोन हूंदी, प्लानिंग ख़ुदि बि ख़ुदि थी वेंदी हुई। असांजो चङो अची जॾहिं खट ते छिनल खटोली ते वेही रहंदो त खोड़ ॻोठ जा माण्हू पंहिंजा मसाइल खणी अची ॿुधाईंदा हुआ, मसाइल हल थींदा हुआ ऐं हू केतिरियूं उमेदूं खणी ऐं उहे उमेदूं पूरियूं करे उते मोटंदा हुआ। यानी हिकिड़ी राति वेही कचहरी करण सां गॾु न उन में गिला हूंदी हुई, न उन में गीबत हूंदी। जे कचहरी हूंदी हुई त फ़क़ति ऐं फ़क़ति पंहिंजे सिंध जी सकाफ़त, सिंधी तहज़ीब, ॾोर बेत, कहाणियूं ऐं गुजारतूं ऐं कलाम ऐं सूफ़ियाणो राग ऐं रंग हूंदो त असां में मोहबत बि हुई, असांजा रिश्ता मज़बूत हुआ। अॼु जे असां में निफ़रत आहे, कुदूरत आहे, त इन जो कारण इहो आहे त असांजूं ही कचहरियूं सिंध कचहरी ख़तमु थी वई आहे। उहे कचहरियुनि खे बहाल करण लाइ सिंध टीवी नेटवर्क जेको ही कमु शुरू कयो आहे, इनशा ताला असां यकीन था ॼाणूं, असीं सभई हिमत कंदासीं त असांजूं ही कचहरियूं, असांजूं ओताकूं वसंदियूं। असां वटि उहे सरदार मौजूदु आहिनि, असां वटि उहे वॾेरा, असां वटि उहे मोज़ीन मौजूदु आहिनि, पर असां मां उहा मोहबत ख़तमु थी विया। इनशा ताला हीअ जॻह सिलसिलो हलियो त असांजूं ओताकूं वरी आबाद थींदियूं। असांजा बुज़ुर्ग, असांजा पोड़ा, असांजा नौजवाननि में जेको ही मीडिया ऐं मोबाइल फेसबुक जो रुझान वधी वियो आहे, इहो ख़तमु थींदो। ॿीहर असां वटि गुजारतूं ऐं कचहरियूं शुरू थींदियूं ऐं असां पंहिंजी हिन सकाफ़त खे ज़िंदा रखियो आहे। जीअं अॼु असां ॾिसो असांजे नरड़नि ते सिंधी टोपी मौजूदु आहे, ईअं असांजे ओताकुनि में ही कचहरियूं मौजूदु हूंदियूं। वाह वाह साईं, वाह वाह। अज़ीज़ अहमद काका लाइ ताड़ी थी वञे, ज़बरदस्त। ऐं इहा हक़ीक़त आहे, इहे शयूं आहिनि। इहो मूं अॻ में बि चयो, इहे जेकॾहिं असां शयूं कयूं था ऐं वरी ओताकूं आबाद कयूं था त तव्हां असां वरी वॾे हिकिड़े दौर में हलिया वेंदासीं। ऐं नेचुरली कुदरती ही हिकिड़ो कुदरती सिस्टम आहे, न चाहींदे बि माण्हू इहे शयूं करे थो। सिंध कचहरी जी सिलसिले खे अॻिते वधायूं था। साईं वज़ीर अली शाह वेठो आहे, वज़ीर अली शाह साहिब खां हिकिड़ो जेकॾहिं संगत इजाज़त ॾिए त हिकिड़ो कलाम वठूं, पुछूं। ॾहनि वेरनि विच में आयो आहे इंसान, ॾहनि वेरनि विच में आयो आहे इंसान। पहिरियों वेरी हिन जो नफ़्स नजिस नादान, पहिरियों वेरी हिन जो नफ़्स नजिस नादान, ॿियो वेरी हिन जो शामिल आहे शैतान, ॿियो वेरी हिन जो शामिल आहे शैतान, टियों वेरी वितरो आहे सोहबत ज़ाल ज़ियान, चौथों वेरी चवनि था बेटो बेफ़रमान, पंजों वेरी पेटवा जो नित नित घुरे थो नान, ओ पंजों वेरी पेटवा जो नित नित घुरे थो नान, छहों वेरी उञ आज का करे पाणीअ लाइ परेशान, छहों वेरी उञ आ करे पाणीअ लाइ परेशान, सतों वेरी शहवता,
चे हजारे कया हैरान अठों वेरी आकड़िया ओ अठों वेरी आकड़िया जेका तकबर जो तूलान अठों वेरी आकड़िया जेका तकबर जो तूलान ना वेरी नंडा ओ ना वेरी नंडा वो ना वेरी नंडा जेका खिफलत जो गुजरान डहों वेरी डमरवा ओ डहों वेरी डमरवा जो झलवरो जौलान दहन वेरन विचमा जको जंग खटे जवान ईसर कया कुर्बान ते सूर हता सैयद चवे अल्लाह सदा रख जो सयद चए तू दम दम जो ध्यान जो दम गाफिल सो दम काफर अथई ओखो इम्तिहान फज़कुरूनी अज़कुरकुम ॾिसफ़ाए कजो फरमान गिफ़लत गैर गुमान कढी छॾ तूं कल्ब मां भलो भलो मुंहिंजा मौला ला ला अल्लाह पाणख की न सुञातुई कॾहिं पाणख की न सुञातुई पाणख की न सुञातई कॾहिं ओ रब सुञातुई छे हुथी पियो रब सुञातुई छे हुथी पियो ओ ॼाणणो अहिड़ो ॼाणो न जातई ॼाणणो अहिड़ो ॼाणो न जातई ॼाणो ॿियो जातई छे हुथी पियो ॼाणो ॿियो जात रब सुञातुई छे हुथी पियो हक मौजूद मेहरबानी हाँ दोस्तन सजणन जी जगत न जातई भगत न जातई उपत न जातई सुबत न जातई जगत न जातई भगत न जातई उपत न जातई सुबत न जातई उपत न जातई सुबत न जातई शेखी बुजुर्गिया वारो पुत ते शेखी बुजुर्गिया वारो पुत ते शेखी बुजुर्गिया वारो पुत ते खिर को पातुई छे हुथी पियो खिर को पात पाणख की न सुञातई कॾहिं ओ रब सुञातुई छे हुथी पियो ॼाणणो अहिड़ो ॼाणो न जातई ॼाणणो अहिड़ो ओ ॼाणो न जातई ॼाण ॿियो जातुई छे हुथी पियो पाणख की न सुञातई कॾहिं रब सुञातुई छे हुथी पियो सूरत सभ में शेर इलाही सूरत सभ खे साजुद थी सूरत सभ में शेर इलाही सूरत सभ खे साजुद थी ओ सूरत सभ खे साजुद थी सूरत अगियां कंधु न नातई सूरत अगियां कंधु न नातई सूरत अगियां कंधु न नातई कापे नातई छे हुथी पियो कापे नात पाणख की न सुञातई कॾहिं ओ रब सुञातुई छे हुथी पियो रब सुञातई छे हुथी पियो ओ ॼाणणो अहिड़ो ओ ॼाणो न जातई ॼाणणो अहिड़ो हो ॼाणो न जातई ओ ॼाणो ॿियो जातुई छे हुथी पियो ॼाणो ॿियो जातुई छे हुथी पियो पाणख की न सुञातई
गुलाबी कारो साओ गेरू गुलाबी कारो साओ कपड़ो पातुई छे होती पियो कपड़ो पातुई छे पाण खे की न सुञातई कदे हो रब सुञातई छे होती पियो रब सुञातई छे होती पियो हो जाणो अहिड़ो हो जाणो न जातई जाणो अहिड़ो हो जाणो न जातई जाणो अहिड़ो हो जाणो न जातई जाणो ॿियो जातई छे होती पियो जाणो पे जाती छे होती पियो पाण खे की न सुञाती कदे रब सुञातई छे होती पियो पर में भजन जूं पाड़ू खोटी पर में भजन जूं पाड़ू खोटी सुनो भी मूणो भी तन सावती हादी हो पर में भजन जूं पाड़ू खोटी सुनो भी मूणो भी तन सावती ओ सुनो भी मूणो भी तन सावती पंजे भातीअ खे पंजो न भातई पंहिंजे भातीअ खे पंजो न भातई पंहिंजे भातीअ खे पंजो न भातई पर खे भातई छे होती पियो पर खे भातई ओ पाण खे की न सुञातई कदे ओ रब सुञाती छे होती पियो रब सुञातई छे होती पियो आ जाणो अहिड़ो हो जाणो न जातई जाणो अहिड़ो हो जाणो न जातई जाणो अहिड़ो जाणो न जाती जाणो ॿियो जाती छे होती पियो हो जाणो पे जातई छे होती पियो पाण खे की न सुञातई कदे रब सुञाती छे होती पियो वारो न हिकिड़ो वाक़ुफ़ तूं एजाज़ जे हाल हक़ीक़त खां ओ होला हो हादी हो वारो न हिकिड़ो वाक़ुफ़ तूं एजाज़ जे हाल हक़ीक़त खां एजाज़ जे हाल हक़ीक़त कत खा वात पटिया पो वाइड़ो थी वात पटिया पो वाइड़ो थी वात पटिया पो वाइड़ो थी वाता वाफई छे होती पियो वाता वाफई छे होती पियो पाण खे की न सुञातई कदे ओ रब सुञाती छे होती पियो रब सुञाती छे होती पियो हो जाणो अहिड़ो हो जाणो न जातई जाणो हो जाणो न जातई जाणो अहिड़ो हो जाणो न जातई जाण ॿियो जातई छे होती पियो जाण ॿियो जातई छे होती पियो पाण खे की न सुञातई कदे रब सुञाती छे होती पियो वाह साईं वाह ताड़ियूं थी वञनि साईं वज़ीर अली शाह जे लाइ ज़बरदस्त माशाअल्लाह नाज़रीन सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई वरी साई खां पोइ अचे मिलूं था